भारत चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान अचण खां इनकार करे छॾियो। भारतीय मीडिया दावा कई आहे त भारतीय क्रिकेट बोर्ड पंहिंजी टीम खे चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान वञण खां मना करे छॾियो आहे ऐं पंहिंजूं मैचिस कंहिं न्यूट्रल वेन्यू ते खेॾणु चाहे थी। रिपोर्ट मूजिबि BCCI पंहिंजे फ़ैसिले खां PCB ऐं ॿियनि स्टेक होल्डर्स खे आगाह करे छॾियो आहे। भारत खां सवाइ ॿियनि 6 टीमुनि इवेंट में शिरकत लाइ पाकिस्तान अचण जी तस्दीक करे छॾी आहे। चैंपियंस ट्रॉफी 19 फरवरी खां 9 मार्च 2025 ताईं शेड्यूल आहे, जंहिं जूं मैचिस कराची, लाहौर ऐं रावलपिंडी में थींदियूं। भारत चैंपियंस ट्रॉफी 2025 जे लाइ टीम मोकिलण खां इनकार कयो आहे त बहितरीअ जी उमेद बि न रखे। ICC जी असां सां हाइडल मॉडल ते का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी। भारत चैंपियंस ट्रॉफी जे लाइ पाकिस्तान न अचण बाबति लिखत में इतला नाहे कयो। जेकॾहिं BCCI खे भारतीय क्रिकेट टीम जी पाकिस्तान अचण ते एतिराज़ आहे त लिखत में ॿुधायो वञे। PCB चेयरमैन ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, असां चाहियूं था त क्रिकेट सियासत खां पाक हुजे। चैंपियंस ट्रॉफी जे लाइ तैयारियूं भरपूर तरीक़े सां जारी रहंदियूं। हुकूमत पारां 3 महीननि जे लाइ बिजली सस्ती करण जो ऐलान। वज़ीर आज़म बिजली सहूलत पैकेज जो ऐलान कंदे चयो आहे त घरेलू वापेदारनि जे लाइ इज़ाफ़ी बिजलीअ जे इस्तेमाल ते 26 रुपया फ़ी यूनिट ताईं रिलीफ ॾिनो वेंदो। सनअती वापेदारनि खे 15 रुपया फ़ी यूनिट ऐं कमर्शियल वापेदारनि खे 22 रुपया 71 पैसा फ़ी यूनिट ताईं रिलीफ मिलंदो। इक़बाल दिहाड़े जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अल्लामा इक़बाल जी फ़ारसी तोड़े उर्दू शाइरी सॼी दुनिया में पढ़ी वञे थी ऐं उन पंहिंजे शाइरी वसीले नौजवाननि खे पैगाम ॾिनो। इक़बाल जे फ़लसफ़े ऐं पैगाम ते अमल करण जी ज़रूरत आहे। हुकूमत जो सॼो ध्यानु ख़र्च घटाइण ते आहे। हुकूमत हर शोबे में सुधारनि वारी पॉलिसीअ ते अमल करे रही आहे। व्याज जी शरह में घटिताई थी आहे। मुल्की मुआशी सूरतहाल में बहितरी अचे पई। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस यहया फरीद जी सदारत हेठ जुडिशल काउंसिल जो इजलास। जजनि ख़िलाफ़ दाख़िल कयल शिकायतूं अण पूरनि सबूतनि जे बुनियाद ते ख़ारिज। जुडिशल काउंसिल जो कोड ऑफ कंडक्ट जे मामले ते मुशावरती दायरो वधाइण ऐं जजनि ख़िलाफ़ कूड़ियूं शिकायतूं कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो। पधिराई मूजिबि जुडिशल काउंसिल जो इजलास हर महीने घुरायो वेंदो। सिंध हाई कोर्ट जा समूरा जज आइनी मामला 24 नवंबर ताईं ॾिसी सघंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मुल्क अतीअ सां न पर टैक्सिस ते हलंदो आहे। हर हिक खे टैक्स ॾियणो पवंदो। हुकूमत जो कमु पॉलिसी ॾियणु आहे। कारोबार ख़ानगी शोबे जो कमु आहे। क़ौमी मालियाती मुआहिदे सां आमदनी खे वधाए ख़र्चनि ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। दोस्त मुल्कनि मां सिलवकारी आणण जी ज़रूरत आहे। इस्लामाबाद लिटरेचर फेस्टिवल खे ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त ईंदड़ हफ़्ते IMF खे समूरियूं हक़ीक़तूं ॿुधायूं वेंदियूं। PIA खे न ख़ानगाइण हिकु वॾो धचको आहे। हुकूमती मिल्कियती इदारनि जे घणो वक़्तु अॻु निजकारी थियणु घुरिजे। मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। नाणे जा ज़ख़ीरा बि वधी रहिया आहिनि। मईशत में बहितरी सां क्रेडिट जी घुर्ज बि वधी आहे। बैंकिंग शोबे जो कर्ज़ वधी रहियो आहे। अक्टूबर में मुल्की नाणे जा ज़ख़ीरा $3.1 अरब रिकॉर्ड कया विया, जेके हिन साल घटि में घटि $34 अरब थी वेंदा। स्टेट बैंक जे गवर्नर जमील अहमद जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। ॾखण वज़ीरिस्तान में 2 ॾींहं अॻु शहीद थियल पाक फ़ौज जे 4 जवाननि जी फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन। ISPR मूजिबि जनाज़ नमाज़ में अस्करी, सिविल अमलदारनि ऐं वारसनि समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। शहीद नायब सूबेदार ताइब शाह जी तदफ़ीन टांक, शहीद लासनाइक गुलाब ज़मा ऐं शहीद लासनाइक मुज़म्मिल जी तदफ़ीन ज़िले कर्क ऐं लासनाइक हबीबुल्लाह जी औरतज़ई में तदफ़ीन कई वई। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरअज़्म आहिनि। बहादुर जवाननि जूं क़ुर्बानियूं असांजे हौसलनि खे बहितर बुलंद कनि थियूं। तहरीक इंतशार सिर्फ़ NRO लाइ मुल्क जो अमन अमान दबाव ते लॻाए रही आहे। PTI पंहिंजी ॾफेड़ वारी सियासत ते क़ाइमु आहे। ही सिर्फ़ एहतजाज पंहिंजी लीडर जी आज़ादी लाइ करे रहिया आहिनि। PTI वारनि जो सॼो ध्यानु फोकस सियासी छिकताइण, धरणनि ऐं जुलूसनि ते आहे। करप्शन जे केसिस जो जवाब हर सतह ते ॾियणो पवंदो। KP जे उस्तादनि जा मुतालबा ॿुधणु घुरिजनि। इत्तलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आचर ते सऊदी अरब रवानो थींदो, जिते हू विच ओभर तकरार जे हवाले सां रियाज़ समिट में शिरकत कंदो। रियाज़ समिट में विच ओभर जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। फ़लस्तीन जे मेडिकल जे शागिर्दनि खे पाकिस्तान जे इदारनि में दाख़िला ॾिनी वई आहे। KP जे तालीम तबाह थी रही आहे।
काज़ी फाइज़ ईसा सां जेको लंदन में थियो उन ते हाणे माफ़ी घुरी रहिया आहिनि। असां मईशत में इस्तेकाम सां हाणे तरक़ी ॾांहुं वधी रहिया आहियूं। रावलपिंडी जी दहशतगर्दी चोर अदालत GSU हमले केस में PTI बानी समेत ॿियनि जवाबदारनि जे ख़िलाफ़ हिकु भेरो ॿीहर फर्द जुर्म लागू न थी सघियो। फर्द जुर्म खां बचण लाइ शेख रशीद दरख़्वास्त दाख़िल कई। KP जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर बि अदालत में पेश न थियो। संदसि हाज़िरी खां चूर वारी दरख़्वास्त जमा कराई वई। लाहौर जी दहशतगर्दी चोर अदालत PTI बानी जे 9 मई जे चइनि केसनि में ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट अडियाला जेल जे सुप्रीडेंट खे अंगारे ॾियारे PTI बानी सां वकीलनि जी मुलाक़ात कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। PTI बानी जे केसिस जो फ़ैसिलो अदालतुनि खे करणो आहे। PTI बानी कुझु न कयो त आज़ादु थी वेंदो। सूबनि विच में अवामी ख़िदमतुनि जो मुक़ाबिलो थियणु घुरिजे। गवर्नर KP फैसल करीम कुंडी जो लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। गवर्नर KP फैसल करीम कुंडी पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर सां मुलाक़ात करे सियासी सूरत हाल ऐं KP में अमन अमान जी सूरत हाल समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। सिंध सीनियर वज़ीर शहर जिलीना मेमण जो चवणु आहे त सिंध सरकार पीपल्स हाउसिंग स्कीम ज़रिए 21 लख ख़ानदाननि लाइ नवनि घरनि जी रुगो अदावत ई न पई करे पर ज़िंदगियुनि जी तामीर बि करे रही आहे। पीपल्स पार्टी बोर मुतासिरनि जो दर्द सम्झे थी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वीहनि बोर मुतासिरनि जी उमेद ऐं वक़ार जी बहाली आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सीनियर वज़ीर शहर जिलीना मेमण चयो आहे त हाउसिंग स्कीम इन ॻाल्हि जो सबूत आहे त सिंध सरकार सदाईं अवाम सां गॾु बीठल रही आहे ऐं पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत खे तरजीह ॾिए थी। PB हुकूमत इहो साबित करे छॾियो आहे त हक़ीक़ी अवामी ख़िदमत कीअं थींदी आहे। BISP खां हाउसिंग प्रोजेक्ट ताईं पीपल्स पार्टी जेके बि स्कीमूं आंदियूं आहिनि उहे ॿियनि सूबनि जे लाइ रोल मॉडल आहिनि। कलदम तंज़ीम BLA जो दहशतगर्द तलत अज़ीज़ हथियार फिटा करे क़ौमी धारा में शामिल थी वियो। बलोच नौजवाननि खे दहशतगर्दनि जे चवण में न अचण ते अपील। दहशतगर्द मासूम माण्हुनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। खेसि जबलनि ते वञी नई ज़िंदगी गुज़ारण जी तरगीब ॾिनी वई। कलदम तंज़ीम BLA छॾींदड़ तलत अज़ीज़ जी सूबाई वज़ीर अब्दुल रहमान खैतरान ऐं DIG CTD एज़ाज़ गवारिया सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। अब्दुल रहमान खैतरान चवे थो दहशतगर्द बलोच न आहिनि। बलोच दहशतगर्द नथा थी सघनि। दहशतगर्दनि ख़िलाफ़ घेरो तंग कयो वेंदो। दहशतगर्द कार्रवाइनि में ॿारनि खे इस्तेमालु करे रहिया आहिनि। ॿारनि खे निशानो बणाइण कहिड़ी आज़ादी आहे। तव्हांखे आज़ादी घुरिजे त कलम सां वरिती वञे। गोली सां आज़ादी न मिलंदी आहे। असांजो इलाइक़ो हमेशह पुरअमन रहियो आहे। DIG CTD एज़ाज़ गवारिया चयो आहे त असांखे शागिर्दनि जी सरगर्मियुनि ते नज़रसानी करणी पवंदी। असां सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। मेजर जनरल मोहम्मद शिमरेज़ सिंध रेंजर्स जे नए डायरेक्टर जनरल जो उहिदो संभाले वरितो। रेंजर्स हेडक्वार्टर्स में मुनक़िद तक़रीब जो मेजर जनरल अज़हर वक़ास सिंध रेंजर्स जी कमांड मेजर जनरल मोहम्मद शिमरेज़ जे हवाले कई। लाहौर, मुल्तान, शेखपुरा समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में स्मॉग जी शिद्दत बरक़रार। गदली फ़िज़ा में साह खणणु इंसानी सिहत लाइ ख़तरनाक बणिजी वियो। ग्रीन लॉकडाउन बावजूदि एयर क्वालिटी इंडेक्स 700 खां वधी वियो। शहर जे केतिरनि इलाइक़नि में एयर क्वालिटी इंडेक्स 1000 खां बि ट्रिपी वियो। तिबी माहिरनि जो चवणु आहे त स्मोक सबबि अखियुनि ऐं गले जे इंफेक्शन केसिस में इज़ाफ़ो थियो आहे। लाहौर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में तालीमी इदारा बंदि। ऑनलाइन क्लासनि खे तरजीह। लाहौर हाई कोर्ट स्मोक जे तदारुक लाइ सॼे पंजाब में राति 8 वॻे मार्केटूं बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। स्मोक ऐं माहौलियाती गदिलाण जे तदारुक लाइ केस जी ॿुधणी अदालत बसुनि, ट्रकुनि ऐं ट्रॉलर जे लाहौर शहर में दाख़िला खां रोकण जा हुकुम ॾेई छॾिया। अदालती हुकुम में चयो वियो आहे त सूबे में मार्केटूं आचर ते बि बंदि रखियूं वञनि। दूंहों छॾींदड़ गाॾियुनि जी मोटरवे ते ऐं रिंग रोड्स ते दाख़िला ते पाबंदी लॻाई वञे। अदालत रिमार्क्स न आहिनि त ट्रकूं ऐं ट्रॉलर माहौलियाती गदिलाण जो वॾो सबबु आहिनि। डॉल्फिन पुलिस ऐं पुलिस एहलकार हैवी ट्रैफ़िक कंट्रोल लाइ मुक़ररु कया वञनि। असल माहौलियाती गदिलाण जो सबबु हैवी ट्रैफ़िक जो दूंहों आहे। हैदराबाद में गुलकार सैफ समेजो खे शकी शख्स पारां धमकियूं। पुलिस खेस खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार अब्दुल हकीम सियाल सैफ समेजो जे कैफ़े में दाख़िल थी पुछा गाछा बाद धमकियूं ॾिनियूं।
कैफ़े के मैनेजर सैयद वसीम अब्बास की फरियाद ते केस दाखिल करण बाद पुलिस जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। हुबैना धमकियूं ॾींदड़ शख़्स के CCTV फुटेज में ॾिसी सघिजे थो। सेफ समेत चयो आहे त रात जे वक़्तु कैफ़े ते हमराह आयो, जंहिं स्टाफ सां बदतमीज़ी करण बाद गार गन कई ऐं मारण जूं धमकियूं ॾिनियूं। बाद में सिंध म्यूज़ियम वारे पासे हलियो वियो। घोटकी ज़िले में पोलियो जो पहिरियों केस ज़ाहिर। 3 वरियनि जो ॿारड़ो पोलियो में मुब्तला। खानपुर मार जे ॻोठ चक सियाल में 3 वरियनि जे इस्माइल पिताफ़ी खे पोलियो जे शक हुजण बाद इस्लामाबाद जी लेबॉर्ट्री मां तस्दीक। लाड़काणे में मासूम नीगर साहब मुबैना बस फैली अस्पताल मुंतकिल। हैदराबाद गिरफ्तार मुराद वाहण वासी नीगर के जवाबदार सैफुल्ला भट्टी मुबैना तौर ते बदफैली जो निशानो बणायो। मुतासिर नीगर के संदस वारिस खणाए दड़े थाने ते पहुता। वारसन मूजिब नीगर मस्जिद मां घर अची रहियो हो त जवाबदार खेस बदफैली जो निशानो बणायो। पुलिस वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। डोनाल्ड ट्रंप रूसी सदर सां ॻाल्हाइण जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। चवे थो दुनिया जे 70 अॻुवाणनि सां ॻाल्हायो आहे, पर रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां ॻाल्हि ॿोल न थी आहे। साणुसि ॻाल्हाइण जो इरादो रखां थो। रूसी सदर पुतिन जूं डोनाल्ड ट्रंप खे सदारती चूंड खटण ते वाधायूं। संदसि चवणु आहे त अमेरिका सां लाॻापा बहाल करण लाइ तयारु आहियूं, पर बॉल अमेरिका जे कोर्ट में आहे। जो बाइडन व्हाइट हाउस छॾण खां अॻु वधीक कानून साज़ी जो इशारो ॾेई छॾियो। अमेरिकी अवाम जंहिंखे चूंडियो आहे उहो असीं क़बूल कयूं था। अमेरिका जो इलेक्टोरल सिस्टम शफ़ाफ़ आहे। अवाम जे फ़ैसिले खे मान ॾियूं था। 20 जनवरी 2025 ते इक़्तिदार जी पुरअमन मुंतक़िली थी वेंदी। अमेरिकी सदर जो बाइडन जो वॉशिंगटन में अवाम खे ख़िताब चयईं। कैमला हैरिस बहितरीन चूंड मुहिम हलाई। चूंडुनि में शिकस्त जो मतिलब इहो नाहे त असीं हार मञी वठंदासीं। जमहूरियत में अवाम जी राय हमेशह मथां ई हूंदी आहे। पंहिंजे दौर में तारीख़ी सदारत कई। अमेरिका जी मज़बूत मईशत छॾे वञूं पिया। ऐं उर्दू अदब जे मुनफरिद शाइर अदीब ऐं दानिशवर जॉन एलिया जे विछोड़े खे 22 वरिय गुज़री विया। जॉन एलिया उर्दू अदब खे हिकु नई जिदत सां रोशनास करायो। 14 दिसंबर 1931 ते अमरूहा में जन्म वठंदड़ जॉन एलिया खे अंग्रेज़ी, अरबी ऐं फ़ारसी ते बि मुकमल अबूर हासिल हो।